पॉलिसी में रखी रहा हूँ जो आइनी तरमीम 27/6 थी आहे इन खिलाफ़ साइंस शहनशाह के हुक्म सां सॼे पाकिस्तान में जेके बस पंहिंजी पार्टीअ जा सिंधी यूनाइटेड पार्टीअ जा उन्हनि प्रोग्राम रखियो आहे कारो ॾींहुं मल्हायो आहे जे इंसाफ़ न आहे न को हींअर ग़रीबनि सां इंसाफ़ आहे न को छा त उन करे जे ही बहाल थी थो वञे आइनी तरमीम त पोइ ग़रीबनि जो त रत चुसींदा ई अमीर माण्हू तो उन करे असीं आवाज़ उथारींदासीं त ही तरमीमूं ख़त्म कनि इंसाफ़ जी का ॻाल्हि कनि को हक़ जी ॻाल्हि कनि का सिधी राह जी ॻाल्हि कनि माण्हुनि लाइ चैलेंज करे छॾियो अथनि जीअण वॾी ॻाल्हि थी वई आहे हींअर छो जे करे हींअर गुरबत घणी आहे इन्हनि जे माण्हुनि जे टैक्सनि मां ही खाइनि था पीअनि था इन्हनि जूं पघारूं ठहनि ही वॾनि उहिदनि ते वेहनि था इन करे ही ग़रीब आवाम जो सोचीनि कोन था इहो नथा सोचीनि इन्हनि आवाम असांखे मथे विहारियो हिन कुर्सीअ ते विहारियो हिन जे लाइक़ु कयो आहे जेको बि टैक्स ठहे थो असांजो ग़रीब आवाम जे पैसनि मां ठहे थो ऐं पघार बि उन्हनि जूं था खणनि उन्हनि जूं पंहिंजूं पघार कोन ही आवाम जे पैसे मां ठहे थो टैक्स मां ख़ासि करे टैक्स मां ई ठहंदो आहे पोइ हू वेहंदा आहिनि पर हुन कुर्सीअ ते वेही असांजी पीपल्स पार्टी हमेशह इहा इन बड़वत में मशहूरु रही आहे त कंहिं कम में पोइते कान्हे का सिर्फ़ु बड़वत में ॿियो कमु सही हूंदो आहे पीपल्स पार्टी हमेशह दलालीअ जे पोयां आहे केनालनि जो मसइलो थियो केनाल पिया ॾियनि पैसा वरितऊं उते बि दलाली कयूं उहे जलसा कयासीं जुलूस कयासीं रोड बंदि कयासीं केनालनि जो मसइलो हल थियो उन खां पोइ वरी हाणे वॾो चैलेंज रखियो त ॾिसो हीअ आवाम उथे थी की कोन थी उथे पर हीअ आवाम नई सही तहरीक हलाईंदी ऐं हिननि खे बीहारे ॾेखारींदी कोर्टुनि में इंसाफ़ खपे वकीलनि खे उहो उहिदो ॾिनो वञे त हुकुम ॾेई सघनि बाक़ी हाणे वकील बि गुंडा थी बीहंदा ऐं जेके चवनि पिया त हिननि खे मारियो हीअं कयो तव्हां ॾिठो हूंदो त सखर में हितां नवाब शाह जा पंहिंजा कुझु पीपल्स पार्टीअ जा विया आहिनि उते केॾो जहिड़ो थियो आहे छाजे करे त ग़रीबनि जो आवाम जेका आहे न ग़रीब आवाम उन्हनि जो रत पीअंदा त हुननि खे एतिरो वकीलनि खे हक़ ॾिनो वञे त हू सिधी राह त ॾसी न सघे पोइ असीं केॾे फ़ैसिले लाइ केॾे वेंदासीं जॾहिं अदालतुनि में अहिड़ी शइ न हूंदी त पोइ अदालतूं बंदि करे छॾींदा त असीं चाहींदासीं त ग़रीब इंसान सां हक़ जी ॻाल्हि कई वञे इंसाफ़ जी ॻाल्हि कई वञे त असीं उते वञी सघूं चई सघूं